वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। मुझी भेण तू हरू पई थी डप कर छा जलाए थी टिकी। ये तुझे सामू मां वेठो आया, बाबा वेठो है, कोई छा जो डप। बाबा तू ही समझाए न चरिए के, मुझे तो का गाल न थी समझी। कोई भी मुखे डप तो लगी अदा बाबा खोड़ समझायो आहे ऐं मु पाण के खोड़ सारा दिलासा देना है तो कुछ कोने, ये सब कुछ वहम आहे। पर बाबा अदा मुझे पैर का कह चुक्यो, मुझे खट के के लुडायो, मुखे बुधायो। बाबा ये भी थी सके तो बता छोकरन मां कहे तो के टे जाड़ा की कोशिश कई मुझे। बाबा मु पाण पेरे यही समझो हो, पर पोइ मां अध अखियूं खुलियूं रखियूं ऐं सभिनीनि ते नज़र रखी ऐं हुन वक्त ओचितो का शइ आई जे हरकत करण शुरू करे ॾिनी। अदा मूंखे ॿुधायो तो केरु हुयो? हा केरु हुयो बाबा ॿुधायो भला। वे सावण पकड़े वे यार सावण फकीरा मेरी का दुआ गुरु खैर जी तको खैर थी का छोकरी की शफा मिले मेरी। हाँ शफा त दातार ॾींदो आहे, उहो ई शफा ॾियण वारो आहे। असां सभु उन जा गेझो आहियूं, उहो ई जेकॾहिं करम करे त सॼे जहान खे शफा ॾेई छॾे। ऐं असां फ़क़ीर दुआ था कयूं इंशाअल्लाह ताला रब करीम हिन न्याणीअ खे ख़ुशि कंदो। आमीन। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब करीम भलाई करण वारो बेनियाज़ बादशाह, तू ही शफा ॾियण वारो आहे, तोखां ई शफा घुरंदासीं। हिन न्याणीअ खे तू ही शफा अता कर। या तोहम परस्ती आहे ज़ीनत। मूंखे त हैरत थी थिए हिन दौर में माण्हू जिन्नात ऐं अमलियात ते कीअं था यकीन करे सघनि। तोखे चोट नाहे लगी तने थी ईअं चई मुंहिंजी भेण। हिन नामलल ऐं भोपन हज़ारे घर उजाड़े छॾिया, लखे ज़िंदगियूं बर्बाद करे छॾियूं। आई डोंट बिलीव यू। केॾी अहमकणा अप्रोच आहे। तू भली पाण वञी बानो सां पुछ रात छा थियो ऐं बाबा सावण जे दम सां हू कीअं एकदम सही थी वई। जेकॾहिं दम ऐं दुआ सां माण्हू सिहतयाब थी सघनि था त पोइ हॉस्पिटल्स ऐं फार्मास्यूटिकल कंपनीज़, मेडिकल सेंटर्स ऐं लेबोरेटरीज़ बेकार आहिनि। हर जगह ते धागे पीअण वारा बाबा विहारे छॾजनि। एॾो तकबुर न कर छोरी। मां पंहिंजी नंढी उमिरि खां वठी अलाए केतिरा माण्हू तड़पंदे ॾिठा आहिनि जिन में वॾाई हूंदी हुई ऐं के अनॾिठी कुवत जे वड़ चढ़ी बर्बाद थी विया। हल छॾे हिन ज़िक्र खे, तूं पंहिंजो ऐं सोडे जो ॿुधाए। चाचा सावण ज़िद तां लथो या माई न लहण ॾिनसि? तोखे सोडे ऐं गामू वारे मामले जी त ख़बर हूंदी न। हा ॿुधो अथमि त गामू चेरे हुनजो मथो फाड़ियो। गामू खां अलाए कीअं ही इत्तेफ़ाक़ थी वियो, मस वञी जान छुटी अथसि। मां तोखां इहो पई पुछां त तुंहिंजे ऐं सोडे जे संग के चाचा सावण क़बूल कयो या आसरो लाए छॾी? सावण आहीं तो वॾो होशियार माण्हू, पर ॿुध तुझी नज़र में का ॻाल्हि सम्झ में अचे थी तो छोकरी खे को हिसाब आहे, जिन्नतस या वरी का ॿी का ॻाल्हि आहे। मुंहिंजी नज़र खुलियल हुजे हा त मां कुझु ॿुधाए सघां हा, भला अलाए छा मसलो अथसि। ॻाल्हि त ॿुध कहिड़ो फीणो पढ़ियईसि जो तुंहिंजे फीणे सां यकदम चाक थी वई। मूं अलाह करीम खे सॾु करे हुन जो कलाम पढ़ी हुकारो ॾिनोमांसि, शफ़ा थी वियसि। तोखे कहिड़ी पेट में लोड़ आहे इन ॻाल्हि जी जो रुगो खोटां लॻी पई थी। तोबा मुंहिंजा रब, मुंहिंजी तोबा। इनखे ॾिस त सही, ज़बान खे असल सिराण चाढ़ियो वेठो आहे। बाबू ॻाल्हि ॿुध, मूंखे इहो ॿुधाए त ज़ीनत किथे आहे? ज़ीनत गाह ते निकिरी पई वई। मूं गामू खे गॾु मोकिलियो थोमांसि, तूं हाणे हुनजो उल्को न कर। ॻाल्हि ॿुध, मां राति खां वठी उन तरह जो शिकार आहियां। हिकिड़ी न्याणी आहे, उन जे ख़ुशियुनि खे पंहिंजे होॾ ते न चाढ़िया। मूंखे ख़बर हुई
तुंहिंजी कावड़ मिड़े 2 मिंटनि जी आहे, ओचितो मोहबत भड़को ॾींदी ऐं तूं वरी साॻियो सावण थी वेंदे। तूं इन ॻाल्हि में रज आहीं त आउं धीअ जे भले लाइ छो थो सोचां? आउं छो रंज थींदसि? आउं त पाण हैरान आहियां त तुंहिंजी हिकिड़ी ज़बान छो कोन्हे। तूं पंहिंजी धीअ जी शादी इन सूमर सां कराए, सोढे सां कराए या वञी सिकंदर सां कराए, मूंखे कहिड़ो एतिराज़ थींदो? मुंहिंजूं अखियूं थधियूं, तुंहिंजी मर्ज़ी। शमशू, असांजे चंद ॾींहंनि ही साथ ईअं सम्झ त मूंखे जहिड़ो करे छॾियो आहे ऐं खान बहादुर सां त मां जहिड़ी लाश आहियां। रुखसार बेबी, इन में मुझो को भी कमाल ना है। या मोहब्बत जी ॻाल्हि आहे, गिव एंड टेक। मोहब्बत में वॾी ताक़त आहे। जेकॾहिं हू पंहिंजी ते अचे न त रुख जी दीवारनि खे बि ॾारे विझंदी आहे। सही भी चई। तो ताईं पहुचण लाइ जेके मूं गुनाह कया न, उहे मूंखां मोहब्बत कराया। शमशू, मोहब्बत इंतहाई नफ़ीस जज़्बो आहे ऐं असां गुनाह, ज़िद ऐं मज़े अना जे करे कयूं था ऐं उन्हनि खे मोहब्बत जे खाते में बिल्कुलु न वञणु खपे। चरी, मूं त इहा ॻाल्हि मज़ाक में कई आहे। तोखा ख़बर वधी खान बहादुर ऐं एसपी वारो तकरार किथे पहुतो आहे? किथे ईअं न थिए त पाण ॿई बेख़बर हुजूं ऐं खान बहादुर हिते अची ठका करे। हाँ त मामलो वधी वियो आहे। खान बहादुर जी नुंहं खे एसपी मुंडी पाराए जीअं त खान बहादुर जी पग खे धिको ॾिनो आहे। नेठ चांडरो कीअं हणी वञी हंधि कयो। खान बहादुर जे लाइ इहा ॻाल्हि न क़ाबिले बर्दाश्त आहे। हू सभई ॻाल्हियूं बर्दाश्त करे सघे थो। नगन जे मामले में भले हू कुसी वञे पर पोइ बि कॾहिं कोन झुकंदो। राइट बेबी राइट। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त तोखे पंहिंजे मुस्तक़बिल लाइ को सीरियस फ़ैसिलो वठणो पवंदो, छाकाणि त तुंहिंजे ऐं मुंहिंजे मामले जो हुनखे थोरी घणी ख़बर पई आहे त इन जो त हिसाब लाज़मी बेबी तोखां वठंदो न। स्वीटार्ट, पंहिंजो ख़्यालु रखजांइ। बिचार खान मुंहिंजे अंदर में बाहि जा मच पिया ॿरनि। आऊं ज़िंदगी भर रुखसार जी या बेवफाई विसारे कोन सघंदुसि। तूं छा थो सम्झी त आऊं हुनखे बख़्श करे छॾींदुसि? मूं सम्झो त ज़िंदगी जी ॿिनि ख़फ़नि में मथां इहा ॻाल्हि तव्हां खां विसरी वई हुजे। हो ॻाल्हि कजे सिधी त रुखसार सां गॾु तव्हांखे शम्स जो बि बिलो करणु घुरिजे, छो त हू बि तव्हांजो ओतिरो ई ॾोही आहे। बिचार खान मूं हाणे पंहिंजे सिर जो सांगो लाहे छॾियो आहे। मूं शहरोज़ खान जी ज़िंदगी जो फ़िक्र करणु छॾे ॾिनो आहे। एसपी हुन छोकिरी जा ख़्वाब ॾिसी चङो लाहे कयो। हींअर मां त चवां थो को वॾो नऊद आयो एसपी। जॾहिं हमिलो थियुसि उन ॾींहुं वञी मङणो कयईं। यानी मतिलब त इन ते हमले जो को असर कोन थियो। जे ॾिनल हुजे हा न ईअं न करे हा। बियार खान या बहादुरी ई हुनजो सिर खणंदी। दिदिरा माण्हू ई पंहिंजे सिर जी हिफ़ाज़त जो बंदोबस्त कंदा आहिनि, एहतियात खां ई कमु वठंदा आहिनि। तकबुर करण वारनि जो अंजाम ॾाढो बुरो थींदो आहे। खान बहादुर साईं, सूबेदार बच्चन त तव्हांजो ख़ासि माण्हू हो, इहो तव्हांजे कमु न आयो छा? बचल वीचारो त नौकर माण्हू आहे। जीअं ई एसपी जो दबाव पियुसि त हुनजे मथे मां वफ़ादारी जी हवा ई निकिरी वई। खान बहादुर साईं, हाणे तव्हांजो छा प्रोग्राम आहे? हिन एसपीअ त हदूं ओरांगे छॾियूं। तव्हांजी छा प्लानिंग आहे? जेकी प्लानिंग हुजे न। मुंहिंजो साथ तव्हां सां हर हाल में ऐं हर वक़्तु आहे। बिजार खान, जेकॾहिं हिन दफ़े असां हिकु न थियासीं त इहो एसपी या अहिड़ो को ॿियो अमलदार
सुभाणे तुंहिंजी गिची में पइजी सघे थो। तंहिं करे इन ई एसपीअ खे नाकाम करणु असांजी गॾियल मजबूरी आहे। असांखे हिकु थियणो पवंदो। छा सम्झई? हा, तव्हांजी ॻाल्हि में वज़न आहे। सोचूं था। बिस्मिल्लाह कया बिस्मिल्लाह सदाई मुझी धीअ सुरही जे चले वे शुक्र अल्लाह हो जी मस मुसलमान के तम धीअ पुकरिया पूरे सोनी थी। अम्मा आखिर तू धड़का म्यारू ॾेई ॾेई मूंखे मुंहिंजे पेरनि ते बिहारण सेखारे छॾियो। पखी भी पंहिंजे बचन के वक्त सां गॾु उॾण सेखारींदा आहिनि त जीअं बुख ॾुख में कंहिंजा मोहताज न रहे। अहिड़े तरह माउ पीउ पंहिंजे बचनि जे मुस्तक़बिल जे लाइ बेफ़िक्र हूंदा आहिनि ऐं हू सोचींदा आहिनि त हुननि जो औलाद पंहिंजे पेरनि ते बीहण जे लाइक़ु थी वञे। अम्मा तू मूंखे बचाए त वरितो पर छा कंदी मुंहिंजो अम्मा? भगल थावनि जी ठिकरियुनि खे केरु संभालींदो? अम्मा केरु संभालींदो? भगल थावनि जूं ठिकरियूं अगरि क़ीमती न हुजनि आ पुट त माण्हू हुननि खे अजायब घर में छो सजाईंदा? हुए त के पुराणे वक़्त जा टुकड़ा हूंदा अमर, पर मां त हिन वक़्त जी फालतू शइ आहियां। हाणे वञ, जीअं उथी आई आहीं न ईअं वञी चांडोकी सां मिली अच। हुन हाणे ताज़ो मंगणो कयो आहे, चवंदी त मूं महिल मिलण बि न आई। हाँ अम्मा ही तू छा थी चई? चांडोकी मंगणो कयो? दिमाग़ त सही आयो न जो? उन खां एतिरो बि कोन पुगो जो पंहिंजे भाउ जी क़बर जी मिटी त ख़ुश्क थिए आ, पोइ वञी इहो कमु करे आ। ऐं अम्मा तूं थी चवीं त मां उनखे वञी मुबारक ॻाल्हि ॾियां? न अम्मा न, कि चांडोकी जो इहो अमल सख़्तु पसंदि न आयो आहे। महिरबानी करे मोहतरमा तव्हां मक़सद जी ॻाल्हि जी तरफ़ अचो। मूंखे कॉल छो कई अथव? मां ख़ुशि हुजां या अपसेट, तव्हांजो हिन सां कहिड़ो ताल्लुक़ आहे? चांडोकी मां सम्झी सघां थी तव्हांजो ख़ानदान वॾे हादसे खां गुज़रियो आहे। मूंखे बि इन ॻाल्हि जो ॾुख आहे, पर चांडोकी तूं सख़्तु लफ़्ज़नि सां त मूंसां पेश न अच। रुखसार बीबी, मुंहिंजो छोल ॾुखनि जे टांडनि सां भरियल आहे ऐं माण्हू ॿिए खे उहो ई ॾेई सघे थो जेको हुन जे छोल में मौजूदु हुजे। जेकॾहिं तूं एॾी ॾुखायल आहीं त पोइ इन कैफ़ियत में तूं मंगणी छो कई? उहो मुंहिंजो पर्सनल मैटर आहे, तव्हां सां डिस्कस करणु ज़रूरी नथी सम्झां। छो त तुंहिंजो पर्सनल इहो मसइलो हिन हवेलीअ सां बि जुड़ियल आहे ऐं मां हिन हवेली जी मालकियणी आहियां। इन जे करे त मुंहिंजो हक़ आहे त मां तोखां पुछी सघां थी। शहरोज़ जी मंगणी जे मथां एसपीअ सां मंगणी करे तूं असूलनि खे टोड़ियो आहे। राजोणे असूलनि खे बाद में ॾिसिजो, पहिरियां हवेली जी इज़त पामाल थियण खां बचाए वठो। जी तूं एसपीअ ते एतिरो पड़पड़ाई थी न ऐं कुॾी थी, सोच जेकॾहिं उहो बदिली थी वियो त तुंहिंजो छा असरु थींदो? रुखसार बीबी, थोरो ॻाल्हाइण में एहतियात खां कमु वठो। कानूननि कंहिंखे धमकाइण हरासमेंट जे दायरे में अचे थो। बाक़ी तव्हां सम्झो थियूं त तव्हांजी इन्हनि धमकियुनि खां मां ख़ौफ़ज़दा थी वेंदसि, त इहा तव्हांजी भुल आहे। सोडा वरड़ा वीचारा सच चई विया आहिनि त धण त धणी न त विकणो खणी। बिना मालिक जे का बि शइ सलामत न आहे रहंदी, फिटी खरी ख़राब थी वेंदी आहे। अॼु ॾिठी न खान बहादुर जो ताक़ जो हाल? हाँ, खान बहादुर खां सवा कीअं वीरान लॻी पई। ईअं पियो महसूसु थिए त ॼण हिन औताक में कॾहिं रौनकूं हूंदियूं ई न। साले ज़ालिम जो अंत ॾाढो बुछड़ो हूंदो आहे। हिन खान बहादुर खे पंहिंजे अन आहे तकबर ॿोड़ियो आहे। ताक़त जे नशे में इहो खान बहादुर फिरोन थी चुको हुयो। फिरोन सोडा तूं छा बि चओ,
पर ॿियनि सरदारनि जी भेट में ख़ान बहादुर मिड़ई कुझु चङड़ो माण्हू आहे। हा इहा ॻाल्हि सही आहे त ख़ान बहादुर चाचा शाह मुराद वारनि सां कुझु ग़लति कयो, पर मजमूई तौर ते छा जो मजमूई शराफ़त जो ज़ाहिर लिबास रहियो आहे। अंदर खां हू शुरूअ खां ई साले कारो रहियो आहे, कारो। कुझु बि हुजे सोढा, ख़ान बहादुर मुंहिंजो कंहिं हद ताईं त साथ सुठो ॾिनो आहे। ऐं उहो चवंदा आहिनि न सोढा त अहसान सॼण जो हुजे या दुश्मन जो, यादि रखणु घुरिजे। साले मुंहिंजे मथां हुन जूं वॾियूं बाहियूं हूंदियूं, मुंहिंजे करे चांडोकीअ खे अगवा करण वारो मनसूबो नाकाम हुयो। सोढा तूं ते सही आहे, बिल्कुलु सही आहे। असां पंहिंजे ॻोठ जी कंहिं बि नियाणी सां बेवाजिबी थियणु न ॾींदासीं। ऐं असां सभिनी खे पंहिंजे तौरु इन ॻाल्हि जो वचन करणु घुरिजे। शेरोज़ जॾहिं ज़ीनत जे मथां ज़ुल्म कयो हो न, काश मूं समेत ॻोठ वारा हुन जे ॻिचीअ में हथ विझनि हा न त ॾाढो भलो थिए हा। सही थो चईं सोढा, सही थो चईं। बानो ओ मां जी बाबा। बाबा दिन वाला थावा तो ही बस करी ना तो मूडी अची है तो सब कुछ कह रहे हो। जी बाबा। अरे तहारी करे समझाओ बड़ा एबरी क्रिकेट अरे छा रखियो आहे क्रिकेट में बाबा। वञी को मच्छी बचे जो शिकार करे चो त को ॾाठ गरम कयूं, सॼो ॾींहुं हणंदो क्रिकेट ते बगलियो, वरी शाम जो मोटींदो हिते। बाबा हाणे मानी ॾियो, छॾियो बाबा पंजर क्रिकेट छा रखियो आहे क्रिकेट में सॼो ॾींहुं थापे जी हणा पिती पयो। मासाद गुलाम रसूल तोखे मूं पहिरियों चयो हुयो मच्छीअ जे शिकार ते हलूं था, छो त मच्छीअ जो बोड़ मासाद बानो भलो पचाईंदी आहे। भली मक्खण हण, पर अॼु मच्छी खाइण जो आसरो मुंह में न रखजां, कोन पचाईंदसि मां मच्छी। अच्छा ठीक आहे जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ वञी रांदि रूंदी कयो। हलो शाम जो महिल सां मोटिजो। बाबा हाणे ॿुधाए छा ॻाल्हि आहे, हाणे मां वांदी आहियां। ॾिस बाबा, जॾहिं मां तुंहिंजे चेहरे ते इहा उदासी ऐं परेशानी ॾिसंदो आहियां, सच पुछी त मां बि ॾाढो उदास ऐं परेशान थी वेंदो आहियां। हाँ सभिनीनि खे अलाए छा थियो आहे बाबा। हिकु त मूंखे अव्हां सभिनीनि जे सवालनि मुंझाए छॾियो आहे। भाऊ साले बि 3 ॾींहंनि खां वठी हिकिड़ो ई सवाल पियो थो पुछे, ऐं तूं बि उहा ई रोज़ थो ॻाल्हि करीं बाबा। भला मूंखे कहिड़े नांग कखियो आहे जो रत जा रिश्ता प्यार मोहब्बत एहसास हूंदे बि ॾुखारी रहंदी हुअसि। इन खां वधीक ज़िल्लत ऐं ख़्वारी बि कहिड़ी थी सघे थी, छो हिन एसपी मुंहिंजी मंग बि मूंखां खसे वरिती। हाणे मरण ऐं मारण खां वधीक ॿियो को बि रस्तो कोन्हे। शास तुंहिंजो मरण पक्को एसपी अख में आऊं। ये केड़ी हरकत आ गामू? ऊंधी खट करे छो लटियो पे? बुद्ध तेरा कुंडी रखी है,
अम्मा खे सभु ख़बर आहे त मां खट हूंदी करे छो सुम्हंदो आहियां। उहा माणे खे ख़बर हूंदी पर हींअर तोखां मूं पुछियो आहे छो बदसोण कयो अथई। खट ऊंधी करण जो मतिलबु सम्झींदो? हिन घर जी त खट पहिरियों ई ऊंधी लॻी पई आहे। पीउ हिक पासे, धीउ ॿिए पासे, मां टे पासे, पुट वरी मुर्गो ई चौथे पंजे पासे। धूड़ अथई मुंहं में पयो हुजे उस में जेसिताईं माणे घोट पिनी अचे। अरे एॾा धूड़ आहे तुंहिंजे मुंह में, तूं इहो ॻाल्हाई छा थी मुंहिंजे पुट सां? तव्हां ॻोठ में पिनण थी वञा? मूंखां पुछण खां बहितर अथई त पंहिंजे पुट खां पुछ। सुबुह खां वठी खट ऊंधी करे पियो आहे। अरे छोरा तूं उथ हाणे उथ, इहो वरी कहिड़ो ढोंग कयो अथई। ये अॻे ज़माने में जेके राणी हूंदियूं न, पंहिंजा जेके हिन से को कमु हूंदो हुन फाथल पोइ मञराइण लाइ ऊंधी खट करे सुम्हंदियूं हुयूं। तूं ॿुधा हुकुम कर, कहिड़ो कमु फाथो अथई? अमर जी दिल मूंखे तोखां पंहिंजी ॻाल्हि मञाइणी आहे। सम्झी वियसि। छा खपई? मेले ते वेंदे न, उन लाइ पैसा खपनि न। न मां मेले ते कोन थो वञा, मूंखे शादी करणी आहे। जेसी ताईं मुंहिंजो मुतालबो पूरो नथो थिए हे खट कॾहिं सिधी कान थींदी। रिड बि थी हाणे अंब खाए, गामो बि घोट थींदो। मुआंडो ॾिठो अथई? अड़ी एॾा छो न घोट थींदो, सदको वञाइसि। मुंहिंजो गामण पुट घोट थींदो हा, ऐं नचंदुसि टिपंदुसि। अरे तो जहिड़ी जा सोढे जहिड़ा आशिक थी सघनि था, बाक़ी मुंहिंजे पुट खे कुंवार कान मिलंदी आहे। ऐं हिन जूं हज़ारे छोकिरियूं आहिनि हा जेके हिन ते मरनि थियूं, मूंखे सॼी ख़बर आहे। ॾिसना मां हिन मम्मी जी नज़र में मां कुझु बि न आहियां। बसि बा तूं उथी 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 हाणे उथी खट सिधी कर। अॼु खां वठी तुंहिंजे लाइ कुंवार आऊं ॻोल्हियां थी। तुंहिंजी शादी ॾिस त कीअं थी मिंट में करायां। अमर जी जल हींअर मूमल बि वांदी थी वई आहे। मल्हार जो बासरो ख़तम थियो, हाणे भला हुनजा माइट हुनखे रधे खाईंदा या। तूं वञी न मुंहिंजे रिश्ते जी घुर करींदे। मूं सोचियो त घटि पादर खाईंदे, पर मूंखे लॻे थो तोखे पादर खाइण जो वधीक ई शौक़ु आहे। पादर खाइण जो तोखे शौक़ु आहे? वठ वठ तूं मुंहिंजे पुट खे पादर। मूंखे हथ न लॻाइजांइ। दे ओ डेटा फुटी अमां गांगुन रे बने तो मैं ये बने तो मैं तुझे ना आंगुर बने छड्या। भनी त ॾेखार तूं आंगुर। बस बस घणो न ॻाल्हाए। अरे हल चुप कर हाणे। पंहिंजी मां खे सम्झाए। भाई मां बजियन जी विच में डी भोर भोर के सही दासी। अरे हल हल निकर। अरे हल वर कंदो। हल हल निकर। ये ॻाल्हि कीअं थी? तूं कंहिंसां थी ॻाल्हाई यार? मां चयो न मूंसां घणो न ॻाल्हायो, तव्हां ॿई मूंसां न ॻाल्हायो, तव्हां ॻाल्हायो न मूंसां। मां तव्हां जहिड़नि सां ॻाल्हाइण ई पसंदि आया कंदी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। बाक़ी जिनन सां ॻाल्हाईंदी है ना वॾी ॾाइण आई है वॾी। चुप कर तूं चुप कर। ये तो कहिड़े तरीक़े सां ज़हर घर मां कढ। हा 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 तूं माठ करे वे ॾिस तां कया जाती लूलो लंगड़ो न सां पढ़ाईस चिबरी। सूबेदार किथे आ? वञ वठी अचिस। हाँ वञा सो सूबेदार सूबेदार। शरोज खान मूंखे तुंहिंजी बेचैनी मां लॻे थो त के ज़हनी दबाव जो शिकार आहीं। सूबेदार मूंखे हितां ॿाहिरि निकिरणो आहे कहिड़ी बि सूरत में। नामुमकिन आहे। हिन दुनिया में का बि अहिड़ी शइ न आहे जेका नामुमकिन हुजे। बचल बचल तूं कुझु बि कर, भली छा बि कर, पर मूंखे हितां ॿाहिरि कढ। को रस्तो सोच। शरोज खान ॿारहं ॻाल्हियूं न कर। तूं रिमांड ते आहीं, मामलो कोर्ट ताईं पहुतल आहे। उन हालत में तूं ज़मानत ते ॿाहिरि निकिरी सघंदे। समझी छो नथो? समझी छो नथो? हाणे मूंखां बिल्कुलु सब्र कोन थो पुॼे। समझी छो नथो? एतिरी तकड़ जो सबब छा आहे? हिकु ॿिनि ॾींहंनि में ज़मानत थी वेंदी त पोइ ॿाहिरि निकिरी सघी थो। ऐं भॼण जी तोखे का वाट कोन्हे। का वाट कढ। ऐं हाणे मां इन एसपी खे क़त्ल कराईंदुसि, पोइ भली मां फांसी ते चढ़ी वञा। सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।